नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त ज़िले इंतज़ामिया मटियारी पारां मटियारी शहर अंदर लॉकडाउन ऐं SOP जी खिलाफ वर्जी कंदड़ 11 दुकान सील ऐं SOP जी खिलाफ वर्जी कंदड़ 2 ॼणनि खे गिरफ़्तार। डिप्टी कमिश्नर मटियारी पारां शहरनि तोड़े वापारियुनि खे घरू खाते पारां जारी कयल SOPs ते हर सूरत हाल में अमल कराइण जी हिदायत ऐं खिलाफ वर्जी जी सूरत में सख्त एक्शन खणण जी वार्निंग जारी कई है। जॾहिं त हाला बिटशा न्यू सईदाबाद समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में SOP जी भंजकड़ी कंदड़ खिलाफ इंतजामिया पारां कार्रवाई जारी है। डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तजा शाह जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी DSP मटियारी अब्दुल रहमान सां गॾिजी मटियारी शहर जे मेन रोड बाज़ार तोड़े मुख़्तलिफ़ चौराहनि जो दौरो करे लॉकडाउन जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं खिलाफ वर्जी कंदड़ 11 दुकान सील कया विया। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी जो चवण है त इंतजामिया वबा जी पखड़ खे रोकण जे लाइ सिंध हुकूमत पारां जारी कयल SOPs ऐं लॉकडाउन ते हर सूरत अमल कराइण जे लाइ पाबंद है। इन जी खिलाफ वर्जी कंदड़नि खिलाफ सख्त खां सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।